परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजा प्यारो। पिछले ॾींहंनि में असां हिन ॻाल्हि खे ॾिठोसीं कि छा यीशु मसीह हिकु जातीअ जे लाइ आयो या सॼे जहां जे लाइ। हाँ मुंहिंजा प्यारो, असां पिछले वीडियो में हिन ॻाल्हि खे ॾिठोसीं कि उहो हिकु जातीअ जे लाइ, हिकु देश जे माण्हुनि जे लाइ न, पर सॼे जहां जे लाइ आयो आहे। ऐं असां हिन ॻाल्हि खे बि चयोसीं कि असां ईंदड़ समय में हिन ॻाल्हि खे ॾिसंदासीं कि गुनाह त असां कयो आहे, त पोइ भला सज़ा जेकी आहे उहो यीशु मसीह छो भोगे, या परमेश्वर पाण अची करे धरतीअ ते छो भोगे। न मुंहिंजा प्यारो इहो सुवालु इन जे करे उथियो हुयो छो कि असां ॾिठोसीं कि बाइबल छा थी रस्तो ॿुधाए पई कि इंसान कीअं परमेश्वर सां मिली सघंदो आहे। बाइबल ॿुधाए थी पई कि उहो परमेश्वर जीअं सॼे जहान ठाहियो, उहो यीशु मसीह जे नाले सां धरतीअ ते आयो ऐं तव्हांजा ऐं मुंहिंजा गुनाह जेके आहिनि पंहिंजे मथां खयईं, क्रूस ते चढ़ी वियो, उहो सज़ा भोगे छॾियईं ऐं छो कि उन उहा क़ीमत चुकाए छॾियईं जेकी असां ग़लती कई आहे। इन जे करे असां उन जी वजह सां आज़ादु थी सघंदा आहियूं। ऐं उन जी वजह सां इहो सवालु आयो कि ग़लती त असां कईसीं, पोइ सज़ा भला हो छो भोगे। मुंहिंजा प्यारो, इन ॻाल्हि खे असांखे सम्झणु ॾाढो ज़रूरी आहे कि अगरि जे सज़ा हो नथो भोगे, क़ीमत हो नथो चुकाए पियो, त असां कॾहिं बि आज़ादु न थी सघंदासीं। ऐं इहा ॻाल्हि जेकी आहे मां तव्हांखे मिसाल ॾेई करे सम्झाइणु चाहींदुसि। मञो कि हिकु पीउ आहे, हिकु पुटु आहे, मॉल ॿई ॼणा घुमण था वञनि पिया ऐं उते घुमंदे घुमंदे पुट जे हथां हिकु ॾाढी वॾी क़ीमती शइ जेकी आहे उहा टुटी थी पए पई, जंहिंजी क़ीमत एॾी वॾी आहे कि मञो कि उनजो हिसाबु न लॻाए सघिबो आहे। मुंहिंजा प्यारो, उते ईअं थो थिए पियो जेको मॉल जो जेको मालिक आहे उहो उन पुट खे पकिड़े करे हिकु कमरे में विहारे थो छॾे पियो ऐं उनखे चएसि थो पियो, तेसि ताईं मां तोखे आज़ादु कोन कंदुसि जेसि ताईं तूं हिन शइ जी क़ीमत कोन भरी में। उहो पुटु जेको आहे उहो गिड़गिड़ाए थो, चए थो कि मां हिन जी क़ीमत न भरे सघंदो आहियां छो कि मूं वटि एतिरा पैसा कोन्हनि। पर मुंहिंजा प्यारो, उते छो कि उहो छोकिरो पंहिंजे पीउ सां गॾु आयो हुयो, उनजो पीउ उते अचे थो पियो ऐं उन क़ीमत जेकी उन नुक़सान जी थी उहो पीउ भरे थो छॾे पियो ऐं पुट खे आज़ादु करे करे उहो पंहिंजे घर वठी थो वञे पियो। मुंहिंजा प्यारो, मुंहिंजो सुवालु आहे कि छा जेॾी महिल पीउ पुट जे द्वारा जेकी ग़लती थी उहा क़ीमत चुकाई, त छा पीउ जेको आहे उन कुझु ग़लति कमु कई? छा उन पिता खे इहो हक़ु कोन्हे कि पंहिंजे पुट जी मदद करे ताकि उहो पुटु जेको आहे आज़ादु थी सघे? सोचे ॾिसो मुंहिंजा प्यारो, अगरि जे उन पिता उन समय ते पंहिंजे ॿार जी मदद न कई हुजे हा त छा थिए? छा उहो छोकिरो आज़ादु थी सघे पियो? मुंहिंजा प्यारो, मूंखे ख़बर आहे तव्हां चवंदव कि अगरि जी क़ीमत ॾाढी वॾी आहे ऐं उन छोकिरे वटि आहे बि कोन ऐं पिता बि मदद न कंदो त उहो छोकिरो कीअं आज़ादु थी सघंदो आहे। मुंहिंजा प्यारो, इहा ॻाल्हि उहा ई आहे जेकी असांखे सम्झणु ॾाढी ज़रूरी आहे। असां खां बि ॾाढियूं ग़लतियूं थी वियूं आहिनि ऐं असां कंहिं बि तरीक़े सां उन ग़लतियुनि जो भुगतान जेको आहे नथा करे सघूं ऐं ना ई असां उनजी सज़ा भोगणु था चाहियूं पिया। असां हिन पिछले वीडियोनि में हिन ॻाल्हियुनि खे ॾिठो आहे। तव्हां चाहियो त परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे उन्हनि ॻाल्हियुनि खे ॾिसी सघंदा आहियो कि असां पंहिंजे पाण खे कंहिं बि तरीक़े सां सुठा कम या जप तप ऐं मेडिटेशन करे कंहिं बि तरीक़े सां बचाए कोन था सघूं। मुंहिंजा प्यारो, इहा हालत बिल्कुलु उअं ई आहे जीअं छोकिरो पंहिंजे पाण खे बचाए न पियो सघे, पर जीअं उते पिता जेको आहे पुट जी मदद कई, उअं ई मुंहिंजा प्यारो बाइबल ॿुधाए थी पई कि परमेश्वर धरतीअ ते लही आयो ऐं उन क़ीमत खे चुकायईं ऐं असांखे आज़ादु करे छॾियईं। सोचे ॾिसो मुंहिंजा प्यारो, असां सवाल त उथारियोसीं कि पिता छो अची करे या यीशु मसीह छो अची करे जीअं सॼे संसार खे ठाहियो अची करे भोगे। मां तव्हां खां सवाल थो पुछां पियो, अगरि जे हो न भोगींदो त ॿियो कोई रस्तो आहे? अगरि जे हो क़ीमत न चुकाए त असां आज़ादु थी सघंदा आहियूं? अगरि जे पिता पंहिंजे ॿार जी क़ीमत न चुकाए हा त उहो छा ॿार कॾहिं बि मॉल मां आज़ादु थी सघे? न मुंहिंजा प्यारो, असांखे सवाल न करणु घुरिजे, असांखे इन ॻाल्हि जो धन्यवाद करणु खपे। मां त सम्झां थो कि परमेश्वर तुंहिंजो धन्यवाद हुजे कि तूं यीशु मसीह खे हिन धरतीअ ते मोकिले, उहो न मुंहिंजी सज़ा जेकी आहे क्रूस ते खईं ताकि मां आज़ादु थी सघां। मुंहिंजा प्यारो, अगरि जे उहो क्रूस ते सज़ा न खणे हा त तव्हां मां कॾहिं बि आज़ादु न थी सघूं हा, असां कॾहिं बि स्वर्ग में परमेश्वर सां पिता सां वञी करे कोन मिली सघूं हा। त मुंहिंजा प्यारो, असांखे इन सवाल जे रूप में परमेश्वर खे धन्यवाद करणु खपे कि प्रभु धन्यवाद तुंहिंजो कि तूं मूंखे बचाइण जे लाइ आहीं ताकि मां आज़ादु थी सघां। मुंहिंजा प्यारो, हिकु समय मुंहिंजो बि इहो सवाल हो, पर जेॾी महिल मां सचाईअ खे सम्झो ऐं हिन ॻाल्हि खे सम्झो कि पिता जो हक़ु आहे कि पंहिंजे पुट जी मदद करे, अगरि जे पिता बि मदद न कंदो, परमेश्वर बि मदद न कंदो त पोइ असां कीअं बची सघंदासीं? तॾहिं मुंहिंजे दिलि में शांती आई ऐं मां हिन सवाल मां ॿाहिरि निकितुसि ऐं मां परमेश्वर खे धन्यवाद कयो। मुंहिंजा प्यारो, मूंखे ख़बर आहे कि तव्हांजे दिलि में अञा ॿिया बि घणेई सवाल आहिनि जीअं असां उथारिया हुआ। जीअं त परमेश्वर त पाण राजा आहे, है न, उनखे छा ज़रूरत आहे सज़ा भोगण जी? हो त राजाउनि जो राजा, मालिकनि जो मालिक आहे, उन खां केरु पुछण वारो आहे? उहो ईअं ई चई छॾे माफ़, त छा माफ़ न थी वेंदा?
हुनखे धरतीअ ते अची सज़ा भोगण जी छा ज़रूरत आहे? त मुंहिंजा प्यारो, ईंदड़ समय में असां हिन सुवाल खे ॾिसंदासीं कि छो हुनखे धरतीअ ते अची करे सज़ा भोगणी पई ऐं इहो ज़रूरी छो आहे, छो ईअं उहो माफ़ नथो करे सघे पियो। तेसिताईं परमेश्वर तव्हांखे आशीष